जीअं त तव्हां त असांजो हिन हफ़्ते खां स्पोर्ट वीक शुरू थी चुको हो। असां घणा शुक्रगुज़ार आहियूं पंहिंजे प्यारे प्रिंसिपल जा ऐं हुनजी मैनेजमेंट जा, जीअं असांखे हिकिड़ो सुठो इवेंट असांखे कढी ॾिनो। असां हिन इवेंट को इंजॉय करे रहिया आहियूं। हिते असां खोड़ी क़िस्म जी गेमूं खेॾी चुका आहियूं। जीअं तव्हां ॾिसी सघो था, फुटबॉल बि हली रही आहे, असां हॉकी बि खेॾी चुका आहियूं, असां वॉलीबॉल, बैटबॉल, बैडमिंटन बि खेॾी चुका आहियूं। असांजी टीम जीअं त इंटर आहे, उहा हाली क्वालीफाई करे चुकी आहे फाइनल में। हिते असांखे माना खोड़ी क़िस्म जी गेमूं खेॾाइनि थियूं। असांजे जिस्मानी ऐं सिहत लाइ ॾाढी बहितरीनु गेमूं आहिनि। असां शुक्रगुज़ार पंहिंजे प्रिंसिपल साहब जा, जीअं असांखे इहे इवेंट असांखे ऑर्गेनाइज़ कयो। थैंक यू सर। अस्सलाम वालेकुम। जीअं त जो उस्ताद डिग्री कॉलेज, उस्ताद बुखारी डिग्री कॉलेज में जीअं त असीं साईं उस्ताद प्रिंसिपल साइंस फैकल्टी साहब थोरा तव्हां साईं स्पोर्ट वीक जो बुक ॾिनो, जंहिंमें सभु तमामु बहितरीनु तमामु घणियूं गेमूं खेॾायूं वयूं, जंहिंमें क्रिकेट आहे, वॉलीबॉल आहे, बास्केटबॉल आहे, फुटबॉल आहे, हॉकी आहे, तमामु ॿियूं आम जेके रेसिंग आहे, लॉन्ग जंप आहे, हिन में खेॾायूं वयूं आहिनि। ऐं जीअं त असां मतिलबु क्रिकेट बि फाइनल में आहियूं, ऐं अॼु फुटबॉल जी फाइनल मैच आहे कि प्री इंजीनियरिंग फर्स्ट ईयर, प्री मेडिकल फर्स्ट ईयर जे विच में। ऐं असां तमामु खौराइता आहियूं साईं जा, जीअं असांखे बुक ॾिनो स्पोर्ट वीक जे हिसाब सां। ऐं जीअं त छाकाणि त स्पोर्ट वीक हुअणु घुरिजे, छाकाणि त सां गॾोगॾु ज़हनी तरबियत ऐं ज़हनी जिस्मानी तौर ते माना इज़ाफ़ो अचे थो। खुशी की ॻाल्हि आहे जीअं स्पोर्ट्स वीक स्टार्ट थिया आहिनि ऐं असांखे तमामु घणी ख़ुशी थी आहे। असीं तमामु बहितरीन मां बहितरीन तयारी कया ऐं असीं बग़ाइता आहियूं प्रिंसिपल इरफान अली कलोड़े जा, जंहिं असांखे हीउ भरपूर मौक़ो ॾिनो आहे। ऐं असांखे गवर्नमेंट सदिके थियणु खपे त इहे असांखे अहिड़ा मैदान वग़ैरह या अहिड़ा प्ले जेके आहिनि गेमूं वग़ैरह ॾियनि त असां जीअं पंहिंजी जिस्मानी तौर सां स्ट्रॉन्ग थियूं बाक़ाइदा। जंहिंमें असां वटि फुटबॉल, टेबल टेनिस, वॉलीबॉल, बास्केटबॉल, क्रिकेट, हॉकी गेम्स आहिनि जेके हलंदड़ आहिनि। पहिरियों हाफ आहे असांजो यारी प्री मेडिकल, यारी प्री इंजीनियरिंग जी टीम जे दरमियान। जी सर, सर 2 मिनट दो, सर 2 मिनट दो। हाँ सर 2 मिनट भी भरिया थोड़ी। हाँ जी सर, जी सर। शानदार मैच खेली है वो है दिन आया जुलूस आया वेल डन फाइनल दिवाली के जबरदस्त बॉल के शाइन राजस्थान सामाजिक खिदमत में हाजिर थो आया। इन वक्त जो मैच चाहे फुटबॉल जो मैच चाहे अक्सर फुटबॉल मैच का तो क्रिकेट जो T20 स्टैंडर्ड मैच आहे और मूंखे अपील चाहे कंहिंजो जो मैच आहे वो फाइनल जो मामा लाहौर की साजाना ईंदो आहे टाइम साईं बस आज भर वीक के मल्हाइण लाइ इंजॉय करण लाइ तव्हां सभिनी
आला बिलोठनी कदर पदी कुदस थी कायम आहे कदीम वाली वाहिद वजहू राज़ रब रहीम तो साला सजो दमीन कई हज़रतें करे पाल करीम शहंशाह लाखनी लाला तो होंगे तो सारे का Out ball. Very good yaar. कुंड में लास्ट आयो लास्ट मैच नहीं है लास्ट में खाओ बराबर